अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु आहियां सरदार अली लाखो ऐं सां गॾु साथ ॾींदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंकी। सभा खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। अमेरिका सदर पारां तेहरान मथां बमबारी में केतिराई ईरानी फौजी सरबराह मारण जी दावा। ईरान में तबाह थियल अमरीकी वेढ़ाक जहाज़ जे ॿिए ऑफिसर खे बि बाज़ियाब कराइण जी तस्दीक। डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त वेढ़ाक जहाज़ जे वेपन ऑफिसर के कुछ कलाकनि अंदर बाज़ियाब कराए वरितो। अमरीकी फौज तारीख़ जो सभ खां वॾो सर्च एंड रेस्क्यू ऑपरेशन सरअंजाम ॾिनो आहे। पंहिंजे बयान में अमरीकी सदर वधीक चयो आहे त ज़ख़्मी वेपन ऑफिसर जी हालत ख़तरे खां ॿाहिरि आहे। रेस्क्यू ऑपरेशन में दर्जननि जहाज़नि ऐं जदीद हथियार इस्तेमालु कया विया। ईरान के केमिकल प्लांट ते हमलो, 5 ॼणा मारिजी विया, 170 ज़ख़्मी। अमेरिका ऐं इसराइल ईरान में शहरी इंफ्रास्ट्रक्चर के निशानो बनाइण खां पोइ शाहकार स्पोर्ट्स मर्कज़नि खे बि नुक़सान पहुचाइण शुरू करे छॾियो। 1974 में एशियन गेम्स के मौक़े ते ठाहियल तारीख़ी स्टेडियम के मलबे जो ढेर बणायो वियो। ईरानी इख़्तियारनि मूजिबि जंग जी शुरू खां हिन वक़्त ताईं 30 खां वधीक यूनिवर्सिटियुनि ते हमला कया विया आहिनि। ईरान अमरीकी सदर जे 48 कलाकनि जे अल्टीमेटम खे रद्द करे छॾियो। ईरानी बाज़ारनि इनकलाब चयो आहे त जेकॾहिं अगराई जारी रही त पूरे खिते के अमरीका ऐं इसराइल लाइ दोज़ख बणाए छॾींदासीं। जेकॾहिं वधाई वई त उन जो शदीद रद्द अमल खिते अंदरि ॾिसण में ईंदो। पासदारान इनकलाब वधीक चयो त ईरान खे शिकस्त ॾियण जो वहम अहिड़े धुबड़ में फासी पियो आहे जंहिंमें अमनी पाण दॿिजी वेंदा। सिंध में पब्लिक ट्रांसपोर्ट जा भाड़ा न वधंदा, वॾे वज़ीर ऐलान करे छॾियो। सैयद मुराद अली शाह चयो त ट्रांसपोर्टरनि भाड़ा न वधाइण जे ख़ातिरी कराई आहे। जंग शुरू थियण खां अॻु वारा भाड़ा बरक़रार रहंदा। ट्रांसपोर्टरनि जो नुक़सान सिंध हुकूमत पाण भरींदी। सब्सिडी बाबति इजलास खां पोइ ट्रांसपोर्टरनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त रजिस्टर्ड बसुनि खे 2 लख ऐं नंढियुनि गाॾियुनि खे 70,000 रुपया माहवार ॾिना वेंदा। सिर्फ़ छूट परमिट रखंदड़ रजिस्टर्ड गाॾियुनि खे सब्सिडी ॾिनी वेंदी। ट्रांसपोर्टरनि न पर अवाम खे फ़ाइदो ॾेई रहिया आहियूं। ठुल्वे जो दुरनि में पुराणे तकरार तां झिड़ो, फायरिंग में नींगरी क़तल। कोट रसूल बख्श नूनारीअ में नूनारी बिरादरी जे ॿिनि दुरनि में हलंदड़ तकरार भड़की उथियो। गोली लॻण करे नींगरी यास्मीन नूनारी मारिजी वई। दुरनि में छिकताण ते पुलिस चवण आहे त जवाबदारनि जे गिरफ़्तारीअ लाइ क़दम खयां पिया वञनि। जहांगीराबाद में 2 ॾींहनि खां गुम नींगर जो तलाह मां लाशत। शहर जे शीदी पाड़े वासी मुज़म्मिल बरोबर करार नमूने लापता थियो हो। गोलाबाद गड़ी सबायो वारे पाणीअ जे तलाह मां नींगर जो लाश मिलियो। नींगर जे ॻोल्हा में मदद लाइ SST पारां 5 लख रुपया इनाम जो ऐलान बि कयो वियो हो। ॿारड़े जो लाश अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। कोहराम बर्पा। पेट्रोल के अघ में वाध खिलाफ सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहरा। तजावल ज़िले में शटरबंद हड़ताल। QAT, SET ऐं रहबर कमेटी समेत सियासी समाजी दूरियूं कोहरियत ऐं वापारी सरापा एहतिजाज बणियल। तजावल, मीरपुर बटोरो, दड़ो, जाती ऐं चोहर जमालीअ में वापारी बिरादरी जे सॾ ते शटरबंद हड़ताल। एहतिजाजी रैलियूं लालू, जामशोरो, एयरपुर, लाड़काणो, मली, तारूशाह ऐं कश्मीर में मुज़ाहिरा। थाणो बोला खान, शाहपुर, शाहगढ़, टनवा, दमसखंड, मांझंद ऐं मीरो खान में बि माण्हू रोडनि ते निकिरी आया। ठुल, सन, बहराम, टंडो फज़ल, मुलाकातियार, कुनरी, गड़ी खेरो, डोकरी, मुरनारो ऐं ॿियनि शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। पेट्रोल अघनि में वाध मुकमल तौर रद्द। इज़ाफ़ो वापसि वठण जो